औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हीअ किसो को बुज़ुर्ग ऐं बुत परस्त जे मुतहलिक़ आहे। जीअं त हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो बुत परस्त पंहिंजो बुतनि जी पूॼा कंदो हो ऐं जीअं त उते हिकिड़ो बुज़ुर्ग रहंदो हो। हिकिड़े ॾींहुं बुज़ुर्ग हुन वटि हली वियो ऐं हुनखे चयईं त बाबा हीअ जेको बुतनि खे पूॼींदो इहो नाजाइज़ आहे, इहे मखलूक ख़ुदा जी आहे। तूं हुन अलाह पाक जी इबादत कर जंहिं सॼी काइनात खे पैदा कयो आहे। हुन बुत परस्त चयो त भई जेकॾहिं तूं मूंखे चइनि सुवालनि जा जवाब ॾींदे त आउं तुंहिंजे ख़ुदा खे मञींदुसि ऐं पोइ उन जी इबादत कंदुसि, मुस्लमान थींदुसि। भला जे तूं न ॾींदे जवाब त आउं उनजो तुंहिंजो चयो कोन कंदुसि। बुज़ुर्ग चयुसि त बाबा तूं ॿुधा भला सुवाल तुंहिंजा कहिड़ा आहिनि। चई त हिकिड़ो सुवालु मुंहिंजो इहो आहे त अलाह साईं इहा मखलूकात छो पैदा कई। बुज़ुर्ग चयुसि ॿियो कहिड़ो सुवालु आहे तुंहिंजो। चई ॿियो इहो सुवालु आहे त अलाह साईं मखलूकात पैदा कई त पोइ पेट छाजे लाइ पैदा कई। बुज़ुर्ग चयुसि भला इहो ॿियो सुवालु आहे त हाणे टियों ॿुधा त कहिड़ो सुवालु आहे। चई त टियों इहो आहे त पोइ अलाह साईं मारे छो थो। बुज़ुर्ग चयुसि त हाणे टियों सुवालु आहे, हाणे चोथों ॿुधा त कहिड़ो आहे। चई चोथों इहो आहे त वरी जीआरींदो छो। चई हाणे तूं ॿुध भला। चई पहिरें सुवाल जो जवाबु इहो आहे त अलाह तबारक व तआला मुख़फ़ी ख़ज़ाने मानंदो हो ऐं उनजो को बि शरीक न हो ऐं न ई उन सां को साथी हो। ऐं तॾहिं उहो अलाह साईं चाहियो त आउं पंहिंजे पाण खे सुञाणां तंहिंजे करे मखलूकात खे पैदा कई। पहिरें जो जवाबु इहो आहे। नंबर ॿियो, अलाह साईं खे इहा ख़बर हुई त आउं हीअ जे मखलूकात पैदा कंदुसि, हिकिड़े इंसान खे बि पैदा कंदुसि, पर इहो इंसानु जेको आहे सो ईअं मञींदो कोन। पोइ छो न हिन जो पेट पैदा कयां, पेट, त जीअं इन जूं ज़रूरतूं हुन पेट जूं हुजनि ऐं उहे आउं उन जूं पूरियूं करियां, वरी उहे किथां थियूं अचनि उहे बि पूरियूं करियां। पोइ हू मुंहिंजी ताक़त खे ॾिसे। जीअं हिकिड़ो मिसाल आहे त अलाह साईं इंसान जो जेको पेट पैदा कयो आहे इन खे माखीअ जी ज़रूरत हूंदी आहे त अलाह साईं माखीअ जी मख पैदा करे उनखे जबलनि ऐं काठनि ऐं घरनि जे साइडुनि में आबाद कयो ऐं उनखे चयईं त तूं ही गुलनि फुलनि जूं जेके आहे रस चूसे ऐं पंहिंजो न्याज़ नवत सां वेह ऐं उन ई मां अलाह साईं उहो माखी पाण खे जंहिंखे शहद बि चवंदा आहियूं माखी पैदा कई जेको इंसान जे पेट जे लाइ। त इहा जेका पेट त अलाह साईं हुन इंसान खे ॿुधायो त ॾिस मूं शहद तव्हांजे लाइ कहिड़ी पैदा कई आहे ऐं इहा मख जो ज़रूरु आहे कीअं इहा मख पैदा कई अथमि। उहा जेका आम मख आहे उन खां इहा कीअं धार आहे त तव्हांखे बि ख़बर पई त इन मख मां माखी मिलंदी। नंबर ॿियो, इन इंसान खे पेट जे लाइ अंबनि, ॿेरनि, ज़ैतूननि, खजुनि, केलनि ऐं हर तरह जी दुनिया जे टोटली जेको आहे धरतीअ जे चौगिर्द कई क़िस्म जा मेवात आहिनि जेके अलाह साईं इंसाननि जे लाइ पैदा कया आहिनि। हर हिकु खाए थो। जीअं असीं अंब बि था खाऊं, असीं केला बि था खाऊं, असीं अंगूर बि खाईंदा आहियूं, छायूं खाईंदा आहियूं, गिदिरा खाईंदा आहियूं, हर शइ खाईंदा आहियूं। अलाह ताला इंसान खे इहे ॾिसो केॾियूं ॾुखियूं आहिनि ऐं केॾियूं उन्हनि में मिठाणा ऐं इंसानु ख़ुशि सां खाए थो। उहे पेट जे लाइ आहिनि। पेट पैदा कयो अथसि न इहो त इनखे पूरी करण जे लाइ त इहो केरु पैदा करे, इहो त अलाह साईं पोइ करे न। हाणे वरी छा थियो, इहे किथां थियूं अचनि। जीअं खजीअ में हिकिड़ी खखड़ी असीं ज़मीन मां हणंदा आहियूं, उन मां खजीअ जो वणु पैदा थींदो आहे। पोइ उन मां वरी छुॻा पैदा थींदा आहिनि, पोइ खजूं पैदा थींदियूं आहिनि, पोइ उन मां छुहारा कतल ऐं मुख़्तलिफ़ उन्हनि मां उहे शयूं ठाहींदा आहिनि। हाणे इहे सभु कुझु पेट जे लाइ आहे ऐं उहो इंसान खे ॾसे पियो त ॾिस मूं ही तुंहिंजे लाइ खाधो पैदा कयो आहे। इहो वणु कहिड़ो आहे त उहो वणु अजीब अलॻि ठाहियो अथसि
अंब खां अलॻि त जीअं ई माण्हू सुञाणे त हीअ खजू हितां मिलंदी, अहिड़े तरीक़े सां अंब, अहिड़े तरीक़े सां ॿेर, अहिड़े तरीक़े सां हर शइ जेका बि असीं खाऊं था उन्हनि जो वण टिण भलियूं सॼी इहो सभु असां छा आहे त मुंहिंजी ताक़त खे ॾिसो त मूं आखे इहो त ॾिनो आहे, पर इहो किथां थो अचे, इहो कीअं मूं पैदा कयो, मन ई इंसानु मञे, तंहिंजे करे अलाह साईं चयो त मूं पेट पैदा कयो आहे। अच्छा, उन खां पोइ ईअं इन्हनि में जानवरनि में असीं खीरु पीअंदा आहियूं, उठनि मां बि पीअंदा आहिनि माण्हू, ॿकरियुनि मां पीअंदा आहिनि, रिढनि मां पीअंदा आहिनि, मेहनि मां बि पीअंदा आहिनि, गऊंनि मां बि पीअंदा आहिनि। मक़सदु इहो आहे त हर सभिनि मां मुख़्तलिफ़ रंगनि जो खीरु हुअणु घुरिजे, पर न, अलाह तबारक ताला जे हुकुम मूजिबि सॼो खीरु साफ़ु सुथिरो अच्छे रंग ते मुश्तमिल हूंदो आहे, चाहे उहो जानवर कहिड़े बि क़िस्म जो कारो हुजे, ॻाढ़े रंग ते हुजे, अच्छे रंग ते हुजे, छा बि हुजे, पर खीरु साफ़ु सुथिरो कीअं उनजे गोश्त ऐं उनजे गोबर मां मिले थो, उहो इंसान खे प्यारे थो, इहो पेट जे लाइ थो कमु अचे। ऐं उहे ॾिसो अलाह साईं इहो हुनखे इंसान खे ॾेखारियो आहे त हाणे तूं ॾिस, उठ कीअं मूं पैदा कयो आहे, मूं ॿकरी कीअं पैदा कई आहे, मूं रिढूं कीअं पैदा कयूं आहिनि, मेंहियूं कीअं पैदा कयूं अथमि, मूं गऊं कीअं पैदा कयूं आहिनि, कहिड़े क़िस्म जा मूं जानवर तुंहिंजे लाइ खीरु जेको पैदा कयो अथमि, छो त तूं कॾहिं बि पैदा नथो करे सघीं, इहो आऊं अलाह आहियां जेको पैदा करे थो खारायां थो। उनखां पोइ बुज़ुर्ग हुनखे चयो त हाणे इन जो ॿिए जो सुवाल जो जवाबु इहो आहे। नंबर टियों त अलाह साईं खे ख़बर हुई त हिनखे आउं जेकॾहिं पेट पैदा कंदुसि ऐं पोइ बि अहिड़ा शैतानी आहिनि माण्हू जेके मञींदा कोन, चवंदा अलाह साईं हाणे पैदा कयो आहे, पेट ठीकु आहे पंहिंजी जाइ ते, पर हाणे मारे कोन थो सघे। पोइ अलाह साईं त अज़ुल खां मालिक आहे न, उन इन अॻुमी परख जे मुताबिक़ उहो पैदा कयो त हुनखे मौत मुक़ररु करे छॾी। ॾिसो, मौत इन करे अलाह साईं वटि उहो आसानु आहे हुन माण्हूअ जो या हर शइ जो, छाकाणि त इंसान में हिकिड़ी दिलि आहे टिक 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 सॼो ॾींहुं करे, चाहे इंसानु केॾो बि हथु ॾेई हुनखे रोकींदो त बि कोन रुकजंदी जेसीं ताईं अलाह साईं हुकुम न अचे। त उहा जेकर उन मां उहो अरवाह कढी छॾींदो, उहो रूह पंहिंजो कढी छॾींदो त इहो इंसानु लाश वांगुरु सिधो थी वेंदो, इहे अखियूं, इहे नक, इहे हथ, इहे पेर, इहे सभु कुझु लाश वांगुरु पिया हूंदा, न को माइटनि जी ॿुधंदो, न को कंहिंजी ॿुधंदो, चाहे झंगल में पियो हुजे, चाहे मैदान में पियो हुजे, पर जेकर गरम हूंदो आहे त हुनखे वेचारे संजा कफन ॾेई हुनखे वरी ज़मीन में पूरे ईंदा आहिनि, किथे महल ते, किथे ॿिनि महलनि ते, मुक़ाम बयाबान में, चाहे माउ हुजे, भेण हुजे, माइट मिट हुजे, कहिड़ो बि हुजे, भाउ हुजे, भेण हुजे, कुझु बि हुजे, जेको मिठे में मिठो हूंदो आहे, माउ हूंदी आहे, भेण हूंदी आहे, यानी जेके गैरत जे हिसाब सां उहो बि मरी वेंदो आहे त बि हुनखे उते छॾे ईंदा। ऐं उन खां अलावा उहे सोचींदा आहिनि त जल्दी हिनखे पूरियो त जीअं मथां हिन में बदबू थिए। त अलाह साईं जे हथ मां ताक़त, उन हथ मां रूह उन जे तरफ़ां आहे, ॾिसणु ॿुधणु पूरो जिस्म ठाहिणु सॼो उन जे हथ मां, त हुन सिर्फ़ु रूह कढियो त कमु पूरो। इन करे अलाह साईं उन्हनि खे ॾिसो तव्हां ते मौत जारी करे तव्हांखे मारे बि सघां। नंबर चोथों सुवाल, हाणे इहो टियों साल पूरो थियो, इन करे अलाह साईं मौत मुक़ररु कयो। नंबर चोथों सुवाल जो जवाबु इहो आहे त मारे छो थो, जारे छो थो। अलाह साईं खे अज़ुल खां ख़बर हुई त इन भागा जेके आहिनि सही मञींदे ई कोन को, इहे औरतूं, इहे मर्द, इहे अकुल कमी अथनि, उन करे मञींदे ई कोन त ठीकु आहे भला अलाह साईं पैदा कयो ऐं वरी मारे बि थो थियो, पर हाणे वरी दुबारा जारे कोन सघंदो, हॾा ऐं चूर थी वेंदा ऐं कीअं पैदा कंदो। त ॾिसो, अलाह तबार पहिरियों अहिड़ो ज़मानो हो जंहिंमां कुझु बि कोन हो, का शइ कोन हो, सिर्फ़ु अलाह जी ज़ात हुई। पोइ अलाह साईं पंहिंजो कुन फयकुन थी त थी पियो, इरादो ॾेई हुन इंसान खे जेको ख़लक़ियईं त उन्हनि कीअं ख़लक़ियईं, उन ई पंहिंजे खज़ाने मां अरवाह मोकिलियईं, रूह मोकिलियईं,
ऐं उन में ई पंहिंजो नूर मोकिलियईं, जंहिंमें नूर पूरी बदन में हदीस शरीफ़ में आहे त इंसान में नूर जा 9 दरवाज़ा मूं ठाहिया आहिनि। नूर जो छो लफ़्ज़ त छो त अलाह खे ख़बर आहे त नूर में ई इंसान खे पैदा कयो आहे, पर मिटीअ जो हुन मूं नालो ॾिनो आहे नूर। नूर नार माना बाहि, पोइ नार खां पोइ वरी नारी माना मिटी, पर सम्झ आहे सभु कुझु नूर। त अलाह साईं हदीस में आहे त इंसान में 9 नूर जा दरवाज़ा अलाह साईं रखिया आहिनि। हाणे इहा बि ख़बर कान्हे त तव्हांजा नूर जा दरवाज़ा 9 कहिड़ा आहिनि। अवाम त इहा कुल आहे न। हा ॾिसो, पहिरियों 2 कन जा, 2 अखियुनि जा, इहे 4, 2 नासुनि जा 6, हिकिड़ो वात जो 7, तव्हांजे ॿूथ में ई आहिनि, पर तव्हांखे इहा ख़बर ई कान्हे त असां दरवाज़ा घणा आहिनि। 2 हेठे तरफ़ जेके ख़ारिज वांदो पेशाब या को उन जे लाइ अलाह साईं उहे बि ठाहिया आहिनि, हर इंसान खे ख़बर आहे। त हाणे ॾिसणो इहो आहे त अलाह साईं जॾहिं इहो सभु कुझु ठाहियो आहे, उहो मालिक आहे। हाणे उन में उही पंहिंजो रूह जो कढे थो, सो वरी हुकुम कंदो हुनखे अरवाह खे, रूह खे, उहो अची वरी साॻी उहे नूर जा ज़रा जेके विखिड़ल हूंदा, हॾड़ा विखिड़ा हूंदा, इहे सभु नूर जा गॾिजी ऐं उहे मिली ऐं रूह हुन में दाख़िल थींदो त खुंबिया वांगुरु पैदा थी वरी इंसान पंहिंजो इंसान थी वेंदो ऐं जेको हशर जे मैदान ते अची पेश थींदो। ऐं हिन खां पोइ वरी क़यामत जे मुतलिक़ तव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं कुझु आसे पासे तव्हांखे उन मां तव्हांखे ख़बर पवंदी। त इहो 4थों सुवालु कंप्लीट थियो। 4थों इहो आहे त अलाह साईं वरी पंहिंजो जीआरींदो इन करे त इंसान खे ॿुधाए त आऊं पैदा कंदड़ आहियां, मारींदड़ आहियां ऐं वरी तव्हांखे हिकिड़ो दफ़ो त जीआरियां, पर करोड़ों दफ़ा जीआरियां मारियां, मुंहिंजी ताक़त आहे, मुंहिंजे वस मां तव्हांजे हथ में कोन्हे। माशा अल्लाह, वरी ॿिए दफ़े वरी ॿियो प्रोग्राम इंशाअल्लाह।